नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे सोभودीरो में ख़बर ॾींदा हलूं त सोभودीरो में शोधाए क़रबलाएमाम हुसैन अलैहिस्सलाम ऐं जानثار जी छलम जे ॾींहुं सोभودीरो ऐं भरपासे जे ॻोठ में आयल वॾे तादाद में मोमिनन अज़ादारनि पैदल 6 किलोमीटर अरबेन मशी पंधु करे दरगाह सईद मेहंदी शाह जानिया जे रोज़े ते गॾु थी उतां वॾे तादाद में मोमिनन अज़ादारनि शहीद करबला जी यादि में इमाम हुसैन अलैहिस्सलाम खे ख़राजे अक़ीदत पेश कयो। हर तरफ़ इमाम हुसैन अलैहिस्सलाम जूं सदाऊं बुलंद रहियूं। अरबेन जलूस सोभوديرو हुसैनी चौक ते पहुचण ते अंजुमन सिपाह गाज़ी अब्बास जी मातमी दस्ते नुआख़वानी करे अज़ादारी कई। बंडी मोड़ ते अंजुमन दिपा अली असगर बि नुआख़वानी कई। पैदल जलूस में इमाम बारगाह सईद सूमर शाह ते पहुचण खां पोइ मातमी जलूस में तब्दील थी वियो। मातमी जलूस मरकज़ी इमाम बारगाह पहुची पुरमन इख्तिताम पज़ीर थी वियो, जिते बाद में मजलिस अज़ा मुनक़द कई वेंदी। मजलिस अज़ा खे उलमा ज़ाकिरीन खिताब कंदा। मजलिस जे इख्तिताम पज़ीर थियण बाद क़दीमी मातमी जलूस बरामद कयो वेंदो। अरबेन मशी में पैदल सफ़र कंदड़ खे रस्तनि ते हर हंधि चौकनि चौराहनि ते शबीलन ऐं न्याज़ जा बंदोबस्त थियल आहिनि। रैली में सिक्योरिटी जा इंतहाई सख्त इंतजाम कया विया आहिनि। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।